जीअं समाजी बिगाड़ अचण जे करे असां सियासत शुरू कई, तीअं माहौल में बिगाड़ अचण जे करे बि असांखे इहा शइ या इहा ज़रूरत महसूसु थिए थी। समाजी बिगाड़ में इहो थियो, समाजी अणबराबरीअ में इहो थियो त वसीलनि ताईं असांजी सोच मुतासिर थी, घणाई माण्हुनि जी घणाई जी, इंसान ज़ात जी घणाई जी वसीलनि ताईं पहुच मुतासिर थी। माहौल ख़राब थियो त छा थियो? माहौल मां असांजी मुराद तबई माहौल आहे, तबई बिगाड़ आहे, कुदरती माहौल आहे। कुदरती माहौल में छा आहे? उस आहे। असीं घर छो था ठाहियूं? असीं घर ठाहियूं था त सिज जे उस खां बचूं। असीं ही दरिया, ही कैनाल, ही सभु शयूं इन जे करे कयूं त पाणी जेकॾहिं इहो आज़ादु रहंदो त तबाहियूं मचाईंदो, ॿोॾूं ईंदियूं, तूफ़ान ईंदा। इन्हनि तूफ़ाननि खां, इन्हनि ॿोॾुनि खां बचण जे लाइ इंसान ज़ात इहो कयो त अहिड़ियुनि आफ़तुनि खे बंदि करण जी या कंट्रोल करण जी ज़रूरत आहे जेके माण्हुनि खे तबाह था कनि। ॿियनि लफ़्ज़नि में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त शुरू खां वठी, मुंड खां वठी इंसान जी जिदोजहद समाज में गॾियल तौर ते कुदरती आफ़तूं, ज़िलज़िला, तबाहियूं, ॿोॾूं, तूफ़ान, इन्हनि खां बचण जे लाइ गॾियल जिदोजहद ते ॿधल रही। इंसान सफ़र शुरू कयो ऐं उहो सफ़र माणपे जो सफ़र। माणपो इहो हो त ॿिली जेकॾहिं न गॾिजंदासीं, शुरू वारो इंसान त एॾो डिॼी वियो, उनखे एॾो ख़ौफ़ थियो, उहो शयुनि जा बुत ठाहे उन्हनि जी पूॼा कंदो हो त ही वाह जो ख़ुदा आहे, ही पाणी जो ख़ुदा आहे, ही रहमत जो ख़ुदा आहे, ही ज़हमत जो ख़ुदा आहे। पर जॾहिं इंसान में शऊर आयो, थोरो अॻभरो थियो त घणनि ख़ुदानि मां हिकु ख़ुदा जो तसवुर करियो त ख़ुदा हिकिड़ो आहे। हिकिड़ो ई मतिलबु आहे, कामरेड पैदा थियो, जंहिं कामरेड 360 रखियल बुतनि खे सभिनी खे मारे जेको वॾो वॾो बुत हुन ते कुहाड़ो रखी आहे। हज़रत इब्राहिम जी कहाणी तव्हां सभिनी ॿुधी आहे। ऐं पोइ जॾहिं हुनखे कुरैशनि चयो त इहो कमु जेको आहे इहो इब्राहिम ॾिंगो आहे, इब्राहिम अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे, इहे कम इब्राहिम जा हूंदा। पकड़ियो इब्राहिम खे, जॾहिं इब्राहिम खे घुरायूं, उन्हनि चयो ठीकु बाबा मां छो कंदुमि, जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ो पियो आहे उहो इहो कमु कंदो न, उन खां पुछो न। उन्हनि चयो बाबा इहो कीअं कमु कंदो, हू त बुत आहे, बुत आहे, पोइ हिनखे तव्हां मुतबर करे पूॼो छो था? त इंसानी सोच मंतिकी तौर ते, अक़ली तौर ते ईअं वधी। इहा ई ॻाल्हि थी त समाज में जेके तब्दीलियूं आयूं, समाज में जॾहिं फुरलट पैदा थी त इंसाननि गॾिजी उन फुरलट खे ख़तमु करण जो बंदोबस्तु कयो। माहौल जो कहिड़ो बिगाड़ आहे? माहौल जी इहा ज़रूरत छो आहे? माहौल जी ज़रूरत हिन जे करे पई, असां चवंदा पीअण जो पाणी आहे न, पाणी हिकिड़ो कुदरती वसीलो आहे न, पर इन कुदरती वसीले खे जेकॾहिं इंसान ज़ात जे भलाईअ लाइ इस्तेमालु नथो कयो वञे ऐं पीअण जे इन वसीले खे जंहिं ते असांजे जीअण जो हेॾो वॾो दारोमदार आहे, तव्हां ॾिसो साफ़ पाणी नथो मिले। असीं चऊं था इंसान तरक़ी कई, तरक़ी इहा कई त पीअण जो पाणी कोन मिलियो असांखे, पीअण जे पाणी जे लाइ माण्हू परेशान। तरक़ी असां इहा कई त अॻे साफ़ सुथरी हवा असांखे मिलंदी। मां थोरो अर्ज़ु कंदो हलां, जेकॾहिं कंहिं दोस्त जे ॼाण में न आहे त इंसान ज़ात हवा ऑक्सीजन खाईंदो। जेकॾहिं असां ऑक्सीजन न खाऊं त असीं ज़िंदा न रहंदासीं, मरी वेंदासीं। अॼुकल्ह वबा आहे न, ही कोविड जी वबा, इन में माण्हू जॾहिं वञी वेंटिलेटर ते पए थो त वेंटिलेटर ते बि माण्हू खे ऑक्सीजन था ॾियनि। हाणे ऑक्सीजन ते जेकॾहिं तव्हां 3 ॾींहं कंहिं प्राइवेट अस्पताल में या 6 ॾींहं असीं कंहिं प्राइवेट अस्पताल में रहूं त असांखे ख़बर थी पए
त माण्हू जेका ऑक्सीजन असांखे 3 या 7 ॾींहंनि जे लाइ ॾियनि था, लखे रुपया उन्हनि जा बिल था कढनि, माण्हुनि जी सॼी उमिरि जी कई कमाई हली। कुदरत हेॾी सारी तव्हांखे साफ़ ऑक्सीजन ॾिनी खाइण जे लाइ, उनजो को हिसाब किताब ई न आहे। त जॾहिं असां कुदरती माहौल जे बिगाड़ जी ॻाल्हि कयूं था या उन में गदलाइण पैदा करण जी ॻाल्हि कयूं था, त असां इहा ॻाल्हि था कयूं। हींअर जेकॾहिं तव्हां मोबाइल ते ॾिसंदव एयर क्वालिटी इंडेक्स, जेका एयर असां जंहिंमें रहूं था, जंहिंजे दॿा हेठि असां बीठा आहियूं या जंहिंमां ऑक्सीजन असां खाऊं था, आवाज़ डिस्टर्ब त न? ठीकु आहे। इन एयर जी क्वालिटी असांजे सनती तरक़ीअ तबाह कई। एयर क्वालिटी इंडेक्स जेकॾहिं तव्हां लाहौर जो ॾिसंदव, कराचीअ जो ॾिसंदव, इस्लामाबाद जो ॾिसंदव, फैसलाबाद जो ॾिसंदव, हैदराबाद जो ॾिसंदव, त तव्हांखे लिखियलु मिलंदो त अनहेल्दी, माना सिहतमंद न आहे। इन खे सिहतमंद रखण, इन्हनि वसीलनि खे, पाणीअ खे, एयर खे, ज़मीनूं, असां मां जंहिंजी उमिरि वॾी हूंदी उहे वॾड़ा तव्हांखे ॿुधाईंदा त बाबा ही टमाटर जॾहिं पैदा थींदो त खटो हूंदो, हींअर टमाटर जेको अचे थो उहो मिठो थो अचे। या जेको बि फसल तव्हांखे मिले थो उन फसल में माण्हू दाऊं था कनि त हिन में त उहो मज़ो ई न आहे। हीअ जिन्स ॿी आहे। त जॾहिं बि तव्हां सिनाती मुदाख़लत कयो था, आर्टिफिशियल शयूं पैदा कयो था, बर्गर दुनिया जॾहिं तव्हां ठाहियो था, फास्ट फूड जॾहिं तव्हां पैदा कयो था, त तव्हां माण्हुनि जी सिहत सां खेॾो था, अवां इंसाननि जी सिहत खे तबाह था कयो। इंसाननि जी सिहत खे तरक़ी दौड़ कई आहे, तरक़ी कहिड़ी आहे? तबाही आहे। असीं इन शइ खे हाणे इंसान ज़ात सम्झे थी त जंहिं शइ खे असां तरक़ी सम्झो पिए उन त असांजा तॾा वेड़ कई आहे, तबाह कयो। इन जे करे कुदरती माहौल में बिगाड़ खे, अच्छा कुदरती समाजी माहौल में बिगाड़ आयो त वरी बि असां जीअं तीअं जीऊं पिया, पर साईं जीअं ॻाल्हि कई त कुदरती माहौल में बिगाड़ में गर्मीअ जो पद वधी वियो, गर्मीअ जो दर्जो वधी वियो, गर्मी वधी वई, जंहिंखे ग्लोबल वार्मिंग था चऊं। ग्लेशियर जेको आहे, ग्लेशियर्स जी जेका बर्फ़ आहे उहा पिघलण लॻी, ॿोॾूं, तूफ़ान, सोनामियूं अचण लॻियूं। अच्छा, हिकिड़ो थींदो आहे ओज़ोन तह। उहो उन ओज़ोन तह जो कमु इहो आहे त सिज जी जेका रेडिएशन आहे, सिज जी तापकारी आहे, उहा जेकॾहिं ओज़ोन तह न हुजे न त तव्हीं असीं हिते ज़िंदा न रही सघूं। को बि जानवर, का बि जीवत, का बि नबातात, वण टण ॿूटा, इंसान सर्वाइव न कंदा, ज़िंदा न रहंदा। हाणे उन ओज़ोन लेयर खे जीअं साईं ॻाल्हि कई त कार्बन डाइऑक्साइड किथां थी अचे? कार्बन डाइऑक्साइड जो पैदावार जो हिकिड़ो त असीं ऑक्सीजन खाईंदा आहियूं ऐं कार्बन डाइऑक्साइड कढंदा आहियूं। वण कार्बन डाइऑक्साइड खाइनि था ऐं अव्हां जे लाइ ऑक्सीजन पैदा कनि था। इन मां तव्हां ॾिसो त वणनि जी ऐं ॿेलनि जी केतिरी अहमियत आहे। असां ॿेला कटींदा था वञूं, असीं अर्बनाइज़ेशन था कयूं, असीं शहरकारी था कयूं, चऊं था त हाणे असां जेको आहे न इंडस्ट्रियल सिटीज़, मेगा सिटीज़, सिंध जे ॿेटनि ते हींअर नज़र आहे त मेगा सिटी ठाहियो, वॾा शहर ठाहियो। इहे वॾा शहर इंसान ज़ात जे तबाहीअ जो सामान आहिनि। हिकु त इहो त इहे कुदरती माहौल में वॾे खां वॾो बिगाड़ था पैदा कनि। नंबर ॿियो, आबादीअ जे तनासुब खे इहे डिस्टर्ब था कनि। नंबर टियों, त लोकल माण्हुनि जे रोज़गार सां उन्हनि जे लाइ मुआशी मसइला वधाइनि था। समाजी मसइला धार पैदा थिया अथनि। हिते मिसाल तौरु तव्हां असां सिंधी ॿोली ॻाल्हायूं था त सुभाणे ख़बर न आहे को अलाए कहिड़ी, को अरबी, को पंजाबी, को कहिड़ी ॿोली ॻाल्हाइण वारो माण्हू ईंदो। उहे तज़ाद, समाजी तज़ाद धार थींदा। त अहिड़े क़िस्म जी सॼी डेवलपमेंट जेका कुदरती माहौल में बिगाड़ आणे थी, उहा वॾियूं तबाहियूं आणींदी।
यानी इंसान ज़ात मुआशरे ऐं समाज ठाहिण जो कमु कयो ई इन जे करे हो त कुदरत खां बचिजे, कुदरती आफ़तुनि खां, कुदरती तबाहियुनि खां, कुदरती मुसीबतुनि खां। असीं उन ई पासे वञी रहिया आहियूं, ग्लोबल वार्मिंग वधाए रहिया आहियूं, शहरकारी वधाए रहिया आहियूं। पाणीअ खे रोकणो आहे। पाणीअ खे रोकण जो मतिलबु इहो न आहे त तव्हां हिकिड़ी जाइ ते डैम स्टोरेज करे उते तव्हां जेको आहे ज़िलज़िलनि वारनि ज़ोन में, अहिड़नि ज़ोननि में जिते ज़िलज़िलनि जा इम्कान आहिनि उते तव्हां पाणी स्टोर करे तबाहियूं आहिनि। कुझु साल अॻु मंगला जो बंदि टुटो, तबाही अची वई, ॿोॾि अची वई। त डैम ठाहिण सियासत आहे, ज़रूरत न आहे। डैम ठाहिण कुदरती माहौल खे बिगाड़ण आहे। डैम ठाहिण तव्हीं तबाह था कयो। सिंध जी डेल्टा तव्हां तबाह करे छॾी। सिंध जो उहो माण्हू जेको मच्छी ते गुज़र कंदो हुयो, कराची खां ठटे ताईं, बदीन ताईं, इहा सॼी एरिया हींअर समुंड मथे चढ़ी आयो आहे। जेको असीं लज़ीज़ पलो खाईंदा हुआसीं उहो तव्हांखे हाणे इंतिहाई मुश्किल सां मिलंदो। इहो जेको तव्हां कुदरती माहौल में बिगाड़ आणियो था, इहो कुदरती माहौल में बिगाड़ हाणे त असांजे समाजी मसइलनि खां बि ज़्यादा अहमियत अख़्तियार करे वई। हूअं ठीकु आहे, हूअं त असीं कंहिं सहारे ते ज़िंदा रहूं पिया। तव्हां चओ पिया त वाह इहो कुदरत जो निज़ाम आहे, इहा बराबरी कोन थींदी, 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि, घटि वधाई हलंदी आहे। उहो त ठीकु आहे, उहो त खणी कंहिं तरह तव्हां मज़हब जो सहारो ॾेई या कुझु चई असांखे दिलिजाए ॾिनी, माण्हू माठ थी विया, चुप थी विया। पर हीअ जेका तव्हां कुदरत जी तबाही कयो था, हीअ जेके तव्हां बर्गर पैदा करे, खाधा बदिलाए, पाणी बदिलाए, ज़मीनूं बदिलाए, ज़मीनुनि जे अंदरि जेको नाइट्रोजन आहे या खाधे या फसलनि जे पैदावार जे लाइ जेके शयूं उन्हनि जी सॼी तव्हां जेको आहे न जियो स्ट्रक्चर बदिलाए जेका तबाही आणियो था, इहा तबाही त असांजे इंसान ज़ात जे जीअण जे लाइ बि वधी चले। वी कैन नॉट सर्वाइव। जीअण ॾुखियो आहे, जीअण महाल आहे। इन जे करे वतन दोस्त जमहूरी पार्टी इहो सम्झे थी त हींअर माहौल जो मसइलो तमामु अहम ऐं तमामु वॾो मसइलो आहे। असांजे समाज खे सुधारण जे लाइ, समाज में नाइंसाफ़ी ख़तमु करण जे लाइ, जेतिरी असांजे तबक़ाती मसइलनि खे या क़ौमी जबर जे ख़िलाफ़ विढ़ण जी जेतिरी अहमियत आहे, ओतिरी असांजे माहौल खे बिगाड़ण ख़िलाफ़ जदोजहद जी अहमियत आहे। अचो त माहौल जे बिगाड़ जी शदीद मुखालफ़त करियूं। माहौल जे बिगाड़ जे ख़ात्मे खे असीं पंहिंजे सियासी जदोजहद जो हिसो बणायूं। इन खां सवाइ कमु न हलंदो। महिरबानी, तव्हांजो घणो टाइम नथो वठां। महिरबानी। सवालनि जवाबनि जो सिलसिलो भली साईं जी उमिरि हिकिड़ी उमिरि हूंदी आहे। सवाल आहे कोन को, मां सिर्फ़ु थोरो ॻाल्हाईंदुसि। इजाज़त ॾियो, इजाज़त ॾियो। साईं तव्हां फरमायो त जेका ज़राअत जी शुरूआति थी 10,000 साल पहिरियों शुरूआति थी, पर असांजो मुंहिंजो दड़ो आहे इहो 10,000 वधीक पुराणो आहे ऐं उते ज़राअत जी शुरूआति जूं निशानियूं आहिनि त उते ज़राअत 10,000 खां अॻे जी शुरूआति थियल हुई। अञा पोइ चइजे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे वक़्त में जॾहिं हुन बादशाह ख्वाबु ॾिठो, जेको ॾुखियो ख्वाबु हुयो, जंहिंजे ज़रिए हुनजो माना इहो खाध खुराक उहा खुटे पई, त हिन ख्वाब जी तसली हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कई ऐं पोइ हुन ॿुधायो त तव्हांखे खुराक ज़ख़ीरो करणी पवंदी ईंदड़ वक़्त जे लाइ जेको ॾुखियो आहे। हाणे उहा खुराक किथां आई? लाज़मी माना ज़राअत अॻे खां हुई ऐं आई थिंक ज़राअत जेका आहे उहा करोड़े साल अॻे जी आहे। इवन हज़रत आदम अलैहिस्सलाम जेको पहिरियों इंसान फस्ट जो ह्यूमन हुयो, उन जे अचण सां ई ज़राअत जी शुरूआति थी चुकी हुई, पर उन में तब्दीलियूं ईंदियूं रहियूं जेके तव्हां 10,000 साल चओ था न अॻ में, उहा हिकिड़ी ज़रई इनकलाब आयो 10,000 साल अॻ में। हिकिड़ो तरीक़ो आयो जीअं हाणे ज़राअत
वरी डिफरेंट आहे अञा जेका ईंदी अञा उहा हाल केतिरी डिफरेंट हूंदी महिरबानी ॾाढे हिमत सही कयो छो आहे त मुअण जे दड़े खे कुल 5000 साल थिया आहिनि ऐं मुअण जे दड़े खां ज़राअत जी अॻे शुरूआति थी आहे तक़रीबन उनखे असां 13000 खां वठी करे 9000 जो टाइम ॾियूं था वाकई ॾाढे मथे चवण वांगुरु उहो अॻ जो दौरु आहे ऐं हीउ मुअण जो दड़ो मुंहिंजे वक़्त में ठहंदी ॻाल्हि आहे ऐं ॿियो वाकई जॾहिं एग्रीकल्चर माण्हू शुरू कई त उनजी रखवालीअ लाइ माण्हू नंढड़ा नंढड़ा घर ठाहे त उनखे फसल जानवर या पखी तबाह न कनि ऐं उन्हनि ते पहिरे ॾियण लाइ उन्हनि पहिरियों पहिरियों पंहिंजूं वसंदियूं ठाहियूं जिन खां पोइ शहर आबाद थिया ऐं उहो वाकई वक़्तु जेको आहे 13 खां 10,000 साल आहे साथी जो सवाल आहे त डैम्स करण जी मुखालफ़त था कयो असीं सवाल आहे त डैम वॾनि जी मुखालफ़त आहे या सभिनी डैमनि जी मुखालफ़त आहे इहो सवाल आहे ठीकु आहे असीं चऊं था जॾहिं असां असीं जॾहिं सनअती बिगाड़ जी ॻाल्हि करियूं था त असीं चऊं था त अहिड़ी सनअती तरक़ी जेका माहौल में बिगाड़ पैदा करे ऐं अहिड़ो माहौल जेको इंसान ज़ात जे तबाहीअ जो कारण बणिजे मां जॾहिं डैमनि जी मुखालफ़त थो करियां असीं बल्कि स्वतंत्र जमहूरी पार्टी जॾहिं डैमनि जी मुखालफ़त थी करे त असीं सभिनी वॾनि डैमनि जी मुखालफ़त करियूं था असां हिन ते हिकिड़ो तफ़सीली लेक्चर कराए चुका आहियूं हसन अब्बास साहिब जो बि मौक़िफ़ आहे त डैम सियासत जी पैदावार आहिनि डैम मईशत जी ज़रूरत न आहे डैम लाॻियूं आहिनि IMF वर्ल्ड बैंक उन्हनि खे पैसो ॾियणो आहे जीअं उन्हनि जी ईअं सम्झो हथियारनि जी इंडस्ट्री आहे न हथियार बंद सनअत इहो नथी चाहे त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी दोस्ती या जेके बि इलाक़ाई तज़ाद आहिनि जेकॾहिं इलाक़ाई तज़ाद ख़तमु थींदा त माफ़ियाउनि जा कारोबार किथे हलंदा त डैम माफ़ियाउनि जे कारोबार आहिनि वॾनि डैमनि जी ॻाल्हि था करियूं नंढा नंढा डैम जेके तव्हांजे कुदरती माहौल में को बि बिगाड़ नथा आणनि उहे असांजो जीअपो आहे वण असांजी धरती जा फिफड़ आहिनि जीअं असां इंसाननि जण जे लाइ फिफड़ ज़रूरी आहिनि फिफड़ ख़राबु थींदो आहे त पोइ इहे वेंटिलेटर वग़ैरह ऑक्सीजन हथ सां ॾिनी वेंदी आहे त ईअं असांजी सॼी होल धरती जेका साह वारनि जे लाइ वण उन्हनि जे लाइ फिफड़ जो हैसियत रखनि था त उन हिकु जेकॾहिं नओं वण आहे 5-10 साल पुराणो त उहो हर रोज़ु असांखे 10 हिकु बंदि कमरे में असां 10 ACs लॻायूं एतिरी कूलिंग ॾींदो आहे इहा साइंसी तहक़ीक़ आहे त 10 ACयूं असां हिकु कमरे बंदि में लॻायूं ऐं उन्हनि जे बराबरि हिकु नओं वणु थधाण ॾींदो आहे ऐं जेकॾहिं वॾो पुराणो वणु आहे जीअं असां पुराणा वॾा वण थींदा आहिनि बड़ जा निमनि जा इहे जेके तमामु वॾी साइज़ में थींदा आहिनि त उन्हनि जी जेका कूलिंग आहे उहा 100 गैलन हर रोज़ 100 गैलन हू कूलिंग ॾींदा आहिनि थधाण ॾींदा आहिनि पाणी एयर में छॾींदा आहिनि माण्हुनि में छॾींदा आहिनि ऐं हू जेको कमरे में जेके ॾींदा आहिनि उहे 20 कलाकनि जे AC जे बराबरि हुनजी कूलिंग थींदी आहे त वणनि जी एतिरी अहमियत आहे जीअं साईं प्रोफेसर अहमद साहब ॿुधाई इहा ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई एतिरो चओ महिरबानी साईं
सिकंदर अली पावण मुझो भी तालीम के तरफ़ से तदरीस सां वास्तो है। सब खां पहिरीं ॻाल्हि त तमामु सुठी मालूमात मिली ऐं हुनजे लाइ मुबारकबाद थो ॾियां असांजे दोस्त साईं शहबाज़ अली साहब खे ऐं अशर साहब खे जिन ही आगाज़ कयो आहे। अॻु में हिकिड़ो फंक्शन थियो हुयो, मूंखे अटेंड करण जो मौक़ो मिलियो। ऐं त चवंदुसि त जेको सुठे कम जी शुरूआत करे थो सो ई माण्हू लखु लहे थो, जेको माण्हू सच चवे थो। ही हिकिड़ो आगाज़ आहे ऐं कंहिं अंग्रेज़ शाइर जो आहे न, सिमालेस हेल्प्स इफ राइटली गिवन द इम्पल्स विल बिकम स्ट्रॉन्गर एंड सोन आर लेट वी विल विन अवर बैटल। त ही आगाज़ आहे ऐं असां तमामु सुठियूं ॻाल्हियूं साईं जे पिताफ़ी साहब जे रहनुमाईअ में सिखियूं त इंसान बांबड़नि जे दौर खां वठी तमदनी ज़िंदगीअ ताईं ऐं माल्थस जी जॉमेट्रिकल ऐं मैथमेटिकल प्रिसाइशन खां वठी इर्तिका ताईं जेके मरहला हुया इंसान जा या इंडस्ट्रियलाइज़ेशन या सनअती या साहब जेके ॻाल्हियूं कयूं उहे तमामु भलियूं। पर वरी बि ॻाल्हि इहा ई थी अचे त ज़िम्मेवार असीं पाण आहियूं, छाकाणि त जेसीं ताईं असीं माहौल जी बदिलावण खे असीं पाण नथा सुधारियूं त यकीननि को ॿाहिरों माण्हू इहे ई जेके मरीख़ ते वञण जा ख्वाब था ॾिसनि उहे असांजे गभे जी ॻोल्हा में साथ कोन ईंदा, उहे असांजे धरतीअ खे कोन जाॻाईंदा, उहे असांजी दुनिया खे कोन बदिलाईंदा ऐं ज़िम्मेवार असीं पाण आहियूं। मां शेख अयाज़ जो हिकिड़ो शेर ॿुधाइण थो चाहियां पियो त ही केरु खड़ो आहे खुंबीअ ते हैरान हवा में टहिक ॾेई तो हेठि निहारे धरतीअ ते, ही कहिड़ी आग लॻी जर में जो पंहिंजे पंहिंजे मोतीअ सां हर सिप सड़ी वई सागर में, ही तूं आहीं ही मूं आहियां, ये तुंहिंजी मुंहिंजी काई आहे तो मूं गॾिजी आग लॻाई आहे। असांजी पंहिंजी आग लॻायल आहे, असीं पंहिंजा ॿेला पाण कटिया आहिनि, असां पंहिंजा वण पाण वढिया आहिनि, असां पंहिंजा जेको आहे सो पथर पहाड़ सभु हवाऊं बि असां गिरवी रखी छॾियूं आहिनि हुकुमराननि जे हथ, ऐं सुभाणे असांजो वजूद ई कोन रहंदो। इन करे सभई गॾिजी या हिकिड़ी नंढड़ी जेका तरफ़ ठरीअ खां इहा चिण गलसी आहे, त इन करे हिनखे बुखारीअ जे लफ़्ज़नि में त भरंदे भरंदे अक जी काठी ॿेला ॿारे विझंदी आहे, वॼंदे वॼंदे झांझ ॾियण जी जूझ जियारे विझंदी आहे, शायदि वक़्तु न ई क़ौम जियारे विझूं। तव्हांजी महिरबानी। वतन दोस्त जमहूरी पार्टी जे ज़िम्मेवारनि खां हिकिड़ो अनुरोध आहे त सेमिनार माहौलियात ऐं सियासत जेका हींअर हिन वक़्तु प्रोग्राम शुरू थियण वक़्तु ॻाल्हि थी उहा त ही प्रोग्राम डॉक्टर अरबाब जी 5वीं वरसी जे निस्बत सां रखियो वियो आहे ऐं असांजे दोस्त साथी अनवर रुपेली जे हवाले सां मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश हुई आहे त जेकॾहिं इहे साॻा लफ़्ज़ जेके स्टेट सेक्रेटरी कया आहिनि त उहे जेकॾहिं हिन पिनाफ्लेक्स ते हुजनि एतिरो बहितरु हुजे हा, हिन लाइ थोरो सोचणो पवंदो। ॿी जेका ॻाल्हि आहे त हीअ जेका महिनत आहे यानी तव्हांखे जस हुजे कयो था, सुठी ॻाल्हि आहे, असां तव्हां हिन लाइ दुआगो आहियूं। ॻाल्हि इहा आहे त 2 कलाकनि जो प्रोग्राम मूंखे त कोन थो लॻे तव्हां हुनखे ख़तमु कयो, इन लाइ बहितरु टाइम हुजे, बहितरु सेटिंग हुजे। उमेदु आहे मुंहिंखे त हिते इन ॻाल्हियुनि ते तवजो। साईं असांजे वतन दोस्त जमहूरी पार्टी जे दोस्तनि प्रोग्राम को जस लड़नि। पहिरीं ॻाल्हि असांजे स्पीकर साहब जेका हिकिड़ी हल्की बेजा हरू भरू मार्क्सिस्ट खे जेको आहे निशानो बणायो 2-3 चकर लफ़्ज़नि में, सा बि ॻाल्हि दुरुस्त कोन पई लॻे। ऐं ॿी शइ जेका आहे त साईं असांजे अर्ज़रतर साहिबु तमामु वॾियूं ॻाल्हियूं सादनि लफ़्ज़नि में चयूं। ऐं ॿी शइ जेका मां शिदत सां महसूसु कई त ॼण त असांजी उञ हिन मज़मून जे हवाले सां पूरी कोन थी, उञ कान उझाई वई आहे। ऐं ॿी शइ जेका आहे मां ॼण हल्की हल्की वज़ाहत कंदुसि त ख़ुदि माहौलियात छा आहे, अल्फ़ाबेटिक वे में असांखे सम्झणु खपे दोस्तनि खे, अणपढ़ियल कोन्हनि माशाल्लाह।
त असां वटि पोल्यूशन, वाटर पोल्यूशन आहे, एयर पोल्यूशन आहे, उन खां पोइ जेको आहे सो ॿियूं पोल्यूशन आहिनि। ऐं इहा सॼी सारी जेका उनखे असांजनि कुझु दोस्तनि बि इहा ॻाल्हि कई आहे त भई असां पाण आहियूं, यकीनन असां पाण आहियूं, रियासत में माण्हू आहिनि, हुकूमत में माण्हू आहिनि, उहे बि असां पाण आहियूं, पाण वारे हवाले सां वाक़ई असां पाण आहियूं। पर हींअर जेको माहौलियात खे नुक़सानु हाणे हिकिड़ो हींअर पियो आहे, जेको तव्हां ॾिसंदो त माशी तौर ते वॾो जेको आहे सो माहौलियात खे बिगाड़ियो वियो आहे कब्ज़नि जी आड़ में। असांजे सिंधु दरिया जी चोटी खां वठी फाइनल ताईं आख़िर ताईं जेको एग्रीकल्चर जो वॾो नुक़सानु कयो आहे, इंतिहाई क़ीमती फसल जिन में स्ट्रॉबेरी समेत उहे हर काए ख़तमु कया विया आहिनि। इहा शइ सियासत सां जीअं त ॻंढियल आहे, असांजो मज़मून बि इहो आहे, इन शइ खे बि असांखे टारगेट करणु खपे, दोस्तनि खे इहा शइ वज़ाहत करे ॿुधाइणु खपे। उन में नफ़्सियाती तौर ते पोल्यूशन केतिरी वधी आहे, हिकिड़नि माण्हू ख़ुदकुशियूं कयूं, के बेहोश थी किरी पिया आहिनि, के अञा ताईं दरपदर विया आहिनि। मां नूरियाबाद ताईं हाणे चोथों पंजो ॾींहुं ताईं हितां वठी वियो आहियां त उहे वाटर कोर्स, उहे शाखूं जेके वहनी कोन थियूं, मां उन चंद शाखुनि जा नाला वठी तव्हांखे ॿुधाईंदुसि। हालनि खां शेखाणी माइनर आहे, उन खां परते हिकिड़ी नूनारी माइनर आहे, उन ते बाक़ाइदे वॾा कब्ज़ा जेके हिननि नथा, शाखनि में पाणी कोन्हे, ठीकु आहे। ऐं इन पाणी खे चोरी करण लाइ हू कोशिशि कोन था कनि, पर जेके बेघर माण्हू आहिनि घरनि खे ॾियणो, ही सिर्फ़ु टारगेट किलिंग आहे, जंहिंमें असांजी हुकूमतूं ऐं रियासत बाक़ाइदे इन्वॉल्व आहे। उन खां पोइ जेकॾहिं चऊं बेलनि ते जेका साईं थोरनि लफ़्ज़नि में साहब जेका ॻाल्हि कई, केतिरा बेला हुया, उन्हनि वणनि जी थोल केतिरी, उन्हनि जी उमिरि केतिरी, जेके अॼु खां 30 साल अॻु में वढिजी विया। उहे केतिरी एरिया में हुया, इहा तमामु वॾी जेको आहे एनवायरमेंट खे जेको धकु आयो, असां तमामु वॾनि खां वठी नंढनि ताईं सभु उहे इन्वॉल्व हुया। पर हींअर जेका नफ़्सियाती तौर ते पोल्यूशन वधी आहे सिंध में, ख़ासि करे हिननि पोखूं जेके हिननि तबाह कयूं सॼियूं, तव्हां हफ़्तो हिकिड़ो बि तव्हां सॼी कणिक खणी भले तव्हां पंहिंजे गुदामनि में रखो, छो जो नाजाइज़ हुई। ऐं ॿी शइ जेका इन हवाले सां माहौलियात जे हवाले सां असांखे करणु खपंदी आहे त इन में इन्वॉल्व तव्हां हुकूमत वारा ऐं रियासत वारा हुया। ही ग़रीब माण्हू या असां आबादगार कोन हुयासीं। उन में MP MLA किथे मुर्तज़ा शहर जी केटी ॿुधव, अॾा फिलाणे पीर जी केटी, फिलाणे भुटे जी केटी, फिलाणे जितोई जी केटियूं बाबा तव्हां कयूं क़ाइमु, जंहिंमें तव्हांजा वॾा जेके आहिनि पटे भाई उहे शामिल आहिनि ऐं शामिल रहिया आहिनि ऐं अॻिते बि रहंदा। त हिननि शयुनि खे जेको न असांखे चिटो करणु खपंदो। ख़ासि करे जेका वणनि जे हवाले सां, मां त दोस्तनि समेत 40-50 साल खां अॻु में वण असां पोखारियूं था, असांखे पोखणु खपनि। बाक़ी असां सम्झूं था त असां केतिरा पोखाईंदासीं, हे वटि रहंदा, यकीनन इहा ॻाल्हि अथव। मुंहिंजे पके में हिकिड़ी 200 साल पुराणी मां जंहिं ते मां वॾा झेड़ा कया आहिनि, पर माण्हू वठाए था वञनि, न इरिगेशन वारा हुनजी धड़पो था कनि, न रोड्स वारा हुन धड़पो था कनि। हर में तव्हां ॾिठो उहो माण्हू जदोजहद करे हिकु ॾींहं खे वण खे रोड सफ़ा तब्दील कराए छॾियो। अहिड़ा बि त माण्हू आहिनि, माण्हू कमु कनि था। असां तव्हां सभई गॾिजी कयूं, हीअ ख़ुशी ॻाल्हि आहे, हीअ को मज़मून हल्को सल्को कोन्हे। बहरहाल मूंखे अञा प्रोफेसर साहब या तव्हां थोरो ॻाल्हायो, तमामु घणो ॻाल्हायो आहे, वॾी नॉलेज वारी शइ आहे। काफ़ी शयूं अञा मुद्दनि जेके साम्हूं असां डिस्कस करे सघूं था। सभिनी जी महिरबानी। गुलाम कादर शाह साईं मुर्तज़ा जेका ॻाल्हि कई, मां हुनजी तारीफ़ कंदे या गुज़ारिश कंदुसि पार्टी इन शइ खे पंहिंजो एजुकेशन जो हिकिड़ो हिसो बणाए, ग़रीब माण्हुनि जा जेके घर या कमर्शियल नंढियूं वॾियूं दुकानूं इरिगेशन साइड ते या रोड साइड ते उहे मौजूदु आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो गुज़र सफ़र हुयो, फैमिली जी डेवलपमेंट हुई। ऐं असां जीअं त उते ज़ाहिर आहे उन्हनि ई माण्हुनि जा आहिनि जेके इंतिहाई ग़रीब आहिनि, ऐं ख़ासि करे में
ऐं शहरनि में बि उहे ई माण्हू आहिनि जिन खे शहर जे अंदरि प्लाट न मिली सघियो या घर न मिली सघियो, त उन्हनि वञी वाह जे मथां वारे इलाइक़े ते कंहिं हिकिड़ो कमिरो ठाहियो, कंहिं ॿ ठाहिया। ऐं उहे अॼु जा न आहिनि, उन्हनि खे 50 साल खां उन्हनि ते यानी कब्ज़ो हुयो या रहाइश हुई। उहे ओचितो बेघर थी वञण सां उन्हनि में बाक़ाइदा सां साइकोलॉजी प्रॉब्लम बि पैदा थियो आहे ऐं उहे बेघर बि थिया आहिनि। असां चोरियूं चकारियूं ऐं ॿिए क़िस्म जी बदनज़मी बि पैदा थी सघे थी ऐं ॿियनि शयुनि ते बि असरु पइजी सघे थो। त गुज़ारिश इहा आहे त इन्हनि शयुनि खे ख़तमु करण लाइ हिकिड़ो गवर्नमेंट में हिकिड़ो बहितरीनु प्लान हुजणु खपंदो हो, जीअं उन्हनि माण्हुनि जी सेटलमेंट थी सघे ऐं उन्हनि खे घर बि मिली सघे या ॿी शयूं। त असां सियासी तौर ते जेका ग़रीब माण्हू जी ॻाल्हि कयूं था त असां उनजे इशूज़ बि कुझु सोचूं त उन्हनि जा इशूज़ कहिड़ा आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त इहा जेका मुतरस साहिब जिन जेका ॻाल्हि कई उहा असांजी अॻु में थोरो साईं विचर साहिब सां हिन मामलनि ते डिस्कस थियो हुयो त ही ख़ाली हिन वक़्तु बि उहे माण्हू ॿेला मौजूदु आहिनि जिन ते वॾनि माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि। एकड़ ॿ एकड़ जिन जा ग़रीब आहिनि उन्हनि जे ॿेलनि या उन्हनि जी ज़मीनुनि ते वञी करे गवर्नमेंट हला करे थी या गवर्नमेंट उन्हनि खे डिस्पोजेस करे थी। त इन मामले ते असांजो जामे मौक़ुफ़ हुजणु घुरिजे। मुंहिंजो नालो एज़ाज़ शर आहे। जेके मां आख़िर में पहुतो हाणे जेके तकलीफ़ तव्हां कयूं मां ख़बर न आहे तव्हांजी ऐं मूंखे तकलीफ़ थी अज़म तकलीफ़ थी हिन में हिकु शइ चवंदुमि माहौलियात ऐं सियासत जे बारे में। प्यारो नालो ख़बर न आहे हाणे उहा शइ चए थो हैरान थी पुछुमि हारीअ खां, हैरान थी पुछो हारीअ खां चयो आण कंहिं उजाड़ो चयाईं ही घर हे कमु न आहे गजड़नि जो, ही कमु आहे घर जे कुतनि जो। तो पासे में इहो हले, सिंधी में साॻी हले थी शइ इहा। वाकई मुर्तज़ा अशर साहिब जो चयो ॾाढी त मुख़्तसर कयो, न त हूअं एनवायरमेंट फैक्टर्स ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त उन जा फैक्टर्स आहिनि रिवर्स दरियाए सिंध जा 5 दरिया, लैंड आहे उनमें थर आहे, जबल आहे, उहो बि उनजो फैक्टर आहे, या वेजिटेशन आहे, असां वटि सब्जी पोखूं उहे बि अचनि थियूं हिन में। ॿियो आहे विंड ऐं रेन, बरसातियूं ऐं हवाऊं, उहे बि उनजो फैक्टर आहिनि, या एनिमल्स सेक्स वायरस उहो बि उनजो फैक्टर आहिनि, या टेम्परेचर आहे। ऐं इहो वाकई असां आर्कियोलॉजी में 6 महीना कोर्स पढ़ाईंदा आहियूं, तॾहिं वञी टॉपिक पूरो थींदो आहे। ऐं बहितर शुरूआत आहे इहा हक़ीक़त में सिंध सां इहे सभिनी मसइलनि जा, दरिया जा मसइला आहिनि, ज़मीनुनि जा मसइला आहिनि, वेजिटेशन माना असां वटि जेका सर थिए थी उहा आहे, ऐं बरसाति में हिननि जा मसइला आहिनि, ऐं इहे टेम्परेचर जा मसइला आहिनि, इहे इन्हनि खे कंटिन्यू रखंदा। शाबस आहे, सुठी ॻाल्हि आहे। पाण जमहूरी पार्टी इहो हिकिड़ो हिसो थी पई आहे जेके असां पंहिंजे माण्हुनि खे अॻिते सम्झाईंदासीं। महिरबानी। सवाल इहो आहे त छा बुख सिर्फ़ु सिंध में ई आहे, बाक़ी ॿिया सूबा या जेके ॿियूं क़ौमूं सभिनी वटि रही आहे। अक़वाम मुतहिदा में एतिरा सारा मुल्क आहिनि, छा सभिनी में रहो आहे? यूरोप थियो, अमेरिका थी, ऑस्ट्रेलिया थी, एशिया थी, सभिनी में रहो आहे, पोइ असांजी सिंध सामने जहिड़ी आहे। ॿियो इहो छा असां जेके वॾियूं फैक्ट्रियूं आहिनि, वॾियूं कंपनियूं आहिनि, छा उन्हनि खे बंदि कयूं हिन माहौलियात खे सुधारण खां? जेके बि आहिनि छा इन खां अलावा ॿियो इहो आहे त फैक्ट्रियुनि खे बंदि करण खां पोइ छा असां सिर्फ़ु ॿूटा लॻायूं, वण लॻायूं? छो न उन्हनि खां घुर कयूं त तव्हां ॿूटा लॻाए ॾियो असांखे ऐं असां पंहिंजे तरफ़ां ॿूटा लॻायूं? मुंहिंजो साईं सवाल आहे, हज़रत साहिब। इहो मसइलो आलमी आहे, इहो मसइलो सिंध जो न आहे। पहिरें सुवाल जो जवाबु इहो आहे, मसइलो सिंध जो न पर सॼे गिलोब जो मसइलो आहे।
ऐं असीं इन मसइले ते माहौलियाती बिगाड़ खे माफ़ कयो इन माहौलियाती बिगाड़ ख़िलाफ़ थींदड़ आलमी जदोजहद जो पाण खे हिसो था सम्झूं ऐं असीं इन में सिंध जी सतह ते पंहिंजो हिसो वंडाइण घुरूं था जीअं त असीं मुयसर नमूने अव्हां सां मुखातिब आहियूं जेकॾहिं मां अव्हां सां हाणे अंग्रेजी में मुखातिब थियां त शायदि ॿोली सम्झ में न अचे अहिड़े नमूने जेकॾहिं मां अव्हां सां हींअर ऑस्ट्रेलिया जूं ॻाल्हियूं कयां त शायदि सम्झ में न अचे या अमेरिका जूं ॻाल्हियूं कयां त इन जे करे हीउ मसइलो सिंध जूं ॻाल्हियूं इन जे करे कयूं था सिंध जा मिसाल इन जे करे ॾियूं था त इहे असांजे लाइ सम्झणु आसान आहिनि ऐं सवला आहिनि बाक़ी इन में को शक न आहे त असां हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई त इंसान ज़ात सनअती तरक़ी कंदे ॿिए सुवाल जो जवाबु जेको ॿियो सुवालु हुयो त छा सनअती तरक़ीअ जी असां मुखालफ़त कयूं सनअती तरक़ी खे असां चऊं त सनअती तरक़ी न थिए छाकाणि त सनअती तरक़ी माहौल खे ख़राबु थी करे सनअती तरक़ी हवा खे ख़राबु थी करे सनअती तरक़ी हवा में कार्बन डाइऑक्साइड जो हिसो वधाए थी सनअती तरक़ी ओज़ोन लेयर खे ख़तमु थी करे सनअती तरक़ी माहौल में स्मोक पैदा थी करे सनअती तरक़ी सिहत दुश्मन सिहत दोस्त नाहे माण्हुनि जी सिहत तबाह थी वई अॻे माण्हू 100 साल खां 125 साल 150 साल 300 साल बि ॻाल्हियूं ॿुधूं था त माण्हू ज़िंदा रहंदा हुया अॼु माण्हू 50 में ढेरी थियो वञे त इन्हनि शयुनि जे करे असांजे पार्टिसिपेंट जो सुवालु आहे त छा असां सनअती तरक़ीअ जी मुखालफ़त करियूं उन सिलसिले में मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त मुखालफ़त सनअती तरक़ीअ जी न आहे असीं चऊं था त सनअती तरक़ीअ खे माहौल दोस्त बणायो माहौल दुश्मन न बणायो सनअती तरक़ीअ खे समाज दोस्त बणायो सनअती तरक़ीअ खे इंसान दोस्त बणायो अच्छा पंहिंजी ज़रूरत पूरी करणी आहे त ज़रूरी आहे त असां टेम आहे पूरी कयूं आलमी सतह ते असल में हींअर जेका वबा आहे कोविड जी वबा जंहिं सॼी दुनिया खे तबाह करे रखियो आहे असांजो सरमाएदार चवंदा मिरवा मौत मलूका शिकार यानी हिन अहिड़ी वबा में बि सरमाएदार नफ़े खोरी ऐं नफ़े परस्तीअ जो शिकार हिते बि चए थो त वैक्सीन ठाहियो वैक्सीन जी क़ीमत हेतिरी रखो अरे भाई अमी कमायो आहे सॼी दुनिया खे तव्हां फुरियो आहे लुटियो आहे कम अज़ कम जेकॾहिं तव्हीं मतिलबु मज़हब में ईमान रखो था ख़ुदा खे पूॼो था इबादत बि कयो था त इहा ई नेकी कयो त इंसान ज़ात जे लाइ तव्हां मुफ़्त में वैक्सीन विरायो त हेॾे सारे नफ़े मां नफ़े खोरीअ मां नफ़े परस्तीअ जे माल मां सरमाएदार तव्हांखे हिकु वैक्सीन बि नथो ॾेई सघे वैक्सीन जो बि पैसो ॾियणो आहे या जेकॾहिं किथे उहा ख़ैरात थिए थी त उन ख़ैरात जी मार्केटिंग करे पंहिंजो नालो कमाइणो उनमें बि पंहिंजो मफ़ाद आहे ऐं अर्ज़ु कंदो हलां त हीउ जेको बिल गेट्स या इलान मस्क या दुनिया जा वॾा वॾा रिचेस्ट पर्सन ख़ैरातूं कंदा आहिनि या चैरिटीज़ ॾींदा आहिनि इनमें हुननि जी इंसान दोस्ती न आहे इन में हिकु त हुननि जी टैक्स माफ़ थींदी आहे जेकॾहिं उन में उते जे कानून में इहो प्रोविज़न आहे त जेकॾहिं तव्हां एतिरी चैरिटी ॾियो था पंहिंजे नफ़े मां पंहिंजे नफ़े जे कमाईअ मां त ओतिरो अव्हांखे टैक्स में छूट थी मिले त उते जेके रिचेस्ट पर्सन्स आहिनि उन्हनि जे चैरिटीअ जे पोयां इहा कहाणी आहे ॿी कहाणी इहा आहे त चैरिटीअ में तव्हांजो नालो थो थिए नाले कमाइण में फलाणे बिल गेट्स हेतिरी चैरिटी ॾिनी हेतिरा अरब चैरिटी ॾिनी इंसान ज़ात लाइ इंसान ज़ात खे चैरिटीअ जी ज़रूरत न आहे महिरबानी इहा करियो त हथियार न ठाहियो हथियारनि जी इंडस्ट्री ख़तमु कयो महिरबानी इहा कयो त डैम न ठाहियो डैमनि खे जेको आहे ठाहिणु बंदि करियो
बेला ख़तम न कयो, बेलनि जी तबाही करे शहरकारियूं अर्बनाइज़ेशन न कयो। इन में असीं सम्झूं था त इंसान ज़ात तबाह थिए थी। समाजी तज़ादनि खे न वधायो, समाज दोस्तीअ जी ॻाल्हि कयो, इंसान दोस्तीअ जी ॻाल्हि कयो, माहौल दोस्तीअ जी ॻाल्हि कयो ऐं सिहत दोस्तीअ जी ॻाल्हि कयो, सिहत दुश्मन जी ॻाल्हि न कयो। मुंहिंजे ख़्याल में जवाबु अची वियो। हे असांजो प्रोग्राम हाणे पुॼाणीअ तरफ़ जारी आहे। साथियो, अर्ज़ इहो त मौज़ू नओं बि आहे, डिघो बि आहे। उनमें कोशिशि इहा कई वई आहे साथियुनि जे तरफ़ां त सादे नमूने सां ऐं मुख़्तसर नमूने सां जेको आहे उनखे निभाइजे। इनखे हींअर मां पंहिंजे वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन जे साथी साकी खे चवंदुमि त उहो 2 मिंट ॻाल्हाए ऐं उन खां पोइ असांजो सदारती ख़िताब थींदो। पोइ आईंदा वरी अहिड़ा प्रोग्राम जारी उसारी रखंदासीं। साथी साकी। वाजाईंदे वतन खे आंजे हित में आस, गोर मुंहिंजी सूमरा कज पहिरन पास, ॾिज ॾराणी ॾेह जी मंझां वरणन वास, वयाई जी आस जे वञे मर्द निकिर। तव्हां सभिनि दोस्तनि जो तमामु घणो शुक्रियो आहे। तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांजे नंढे सॾ ते हेॾी वॾी पिंडाल में गॾु आहियो। तव्हां सभिनि जो शुक्रियो। वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन जेका वतन दोस्त जमहूरी पार्टीअ जी शागिर्द विंग आहे, उहा 2018 खां वठी सिंध यूनिवर्सिटी हैदराबाद, जामचोरो, असांजो खैरपुर, वकड़ो, डोकरी, ॿियनि केतिरनि इलाइक़नि में कमु पई करे। असां घणो मट कोन आहियूं शागिर्दनि जी ॿियनि तनज़ीमुनि, पर हिकिड़ी असां में ख़ासियत इहा आहे त असां पंहिंजे निसाब में जेको असांजो फेडरेशन जो निसाब आहे उन में साइंसी किताब शामिलु कया त जीअं असांखे दुनिया जी साइंसी जेका मौजूदा वक़्त जी साइंस आहे उन जे मुतालिक़ असां घटि खां वधि ॼाण पई। पर अॼु असांजी यूनिवर्सिटियुनि जी हालत इहा आहे जो अॼु न्यूटन जो लॉ त पढ़ाइनि था, पर उन्हनि न्यूटन जे लॉ जे शागिर्दनि खे पढ़ंदड़ खे इहा ख़बर न आहे त हिन वक़्तु दुनिया जो वॾे में वॾो साइंसदान केरु आहे। जेसिताईं असांजे शागिर्द खे दुनिया जी मौजूदा हालतुनि जी ख़बर न पवंदी, जेसिताईं असांजे शागिर्द खे दुनिया जे मौरूज़ी हालतुनि जी, इकोनॉमिकल हालतुनि जी, सोशल हालतुनि जी ख़बर न पवंदी त उहो दुनिया खे या सिंध खे कहिड़े तरफ़ वठी वेंदो हुनखे पाण खे ख़बर न रहे। उन जे करे असां पंहिंजे निसाबनि में इकोनॉमिक्स, असांजो BBA जा जेके निसाबी किताब आहिनि या साइंसी किताब हिन वक़्तु स्टीफन हॉकिंग जा केतिरा ई किताब आहिनि जेके सिंधी ॿोलीअ में ट्रांसलेट पिया थियनि ऐं उहे असांजे निसाब में शामिलु। मां वधीक अर्ज़ु नथो रखणु चाहियां, कमेंट घणी ॻाल्हि थी वई आहे, तव्हांखे बि अलाए केतिरो टाइम लॻो आहे कमेंट वारनि रुगो सियासी साइंसी न ते ॻाल्हायो आहे त उहो थोरो तव्हां लाइ सम्झणु ॾुखियो हुयो, पर जेतिरनि दोस्तनि खे सम्झ में आयो इहो जेको प्रोग्राम आहे इहो हिकिड़े प्रोग्राम में सम्झण जी ॻाल्हि आहे कोन। इन जे लाइ असांखे पाण खे पढ़णो पवंदो ऐं अहिड़ा हज़ारे प्रोग्राम ईंदा उन खां पोइ ई असां सम्झंदासीं। छाकाणि त जेका साइंस आहे जेका साइंस आहे उनखे सम्झणु एतिरो आसान न आहे जेतिरो असां सम्झूं था। उन जे लाइ बि असांखे मुसलसिल 6-7 साल दुनिया जे मौजूदा जेका साइंस आहे ऐं माज़ीअ वारी साइंस उनजो गहरे नमूने सां उनजो अभ्यास करणो पवंदो। उन खां पोइ असां साइंस जे मुतालिक़ अल्फ़ बे खां वाक़ुफ़ु थींदासीं। मां तव्हांखे हिकिड़ी किताब में जेको कंहिं प्रोफेसर जो लिखियलु आहे उन में असां पढ़ियोसीं त दुनिया ख़ासि करे यूरोप जो जेको कंट्रीज़ आहिनि जंहिंमें रिवोल्यूशन्स आया आहिनि उन्हनि में 300 साल ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसाइक्लोपीडियाज़ ते कमु कयो। 1200 खां वठी 1600 ईस्वीअ ताईं इहो रुगो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसाइक्लोपीडिया जो दौरु आहे। उते माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसाइक्लोपीडिया लिखनि था ऐं पढ़नि था। हिकु हिकु मौज़ूअ ते हज़ारे किताब उन्हनि छापिया, पर सिंध जी हालत इहा आहे तो हिकु मौज़ूअ ते जोग्राफीअ जे मौज़ूअ ते अॼु ताईं असांजे सिंधीअ में को किताब नथो मिले। आर्कियोलॉजी जी हालत इहा आहे जो उन में के ख़ासि असां वटि अहिड़ा किताब कोन्हनि के साइंस जी जेका हालत आहे उन में बि असांखे किताब कोन्हनि के। इन जे करे असां दोस्तनि खे पंहिंजनि खे इहो अर्ज़ु कंदा आहियूं त घटि वधि में वधि
तव्हां किताबनि तरफ़ साइंसी किताबनि तरफ़ ध्यानु ॾियो, वॾा वॾा एनसाइक्लोपीडियाज़ लिखो। साईं जीएन शायद जेके एनसाइक्लोपीडिया सिंध जी एनसाइक्लोपीडिया लिखण जी कोशिशि कई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 9 या 11 जुल्द आहिनि, पर थियण त ईअं खपंदो हुयो त सिंध जी एनसाइक्लोपीडिया घटि में घटि 100 जुल्दनि ते मुश्तमिल हुजे। पर न हुजण जे करे छा थियो आहे त असां पंहिंजो पाण खां वाक़ुफ़ न थिया आहियूं, असां दुनिया जी साइंस खां वाक़ुफ़ न थी सघिया आहियूं। उन जे करे असां वटि के वॾा इनकलाब न अची सघिया। वतन दो जमहूरी पार्टी 2 सालनि खां नंढनि नंढनि प्रोग्रामनि ते हले थी पई, ऐं असांखे यकीन आहे ऐं असांजो अज़म आहे त असां ज़रूरु इन शइ खे हासिल करे रखंदासीं ऐं असां सिंध में हिकिड़ो सियासी, समाजी ऐं इकोनॉमिकली असां को न को इनकलाब ज़रूरु आणींदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रिया। साथियो, जीअं अर्ज़ु कयो त असीं सम्झूं था त सियासत जेका आहे उहा साइंस खां सवाइ मुमकिन कोन्हे, ऐं साइंस ई असांजो शौर वधाए थी, ऐं पोइ उहो असांजो इज्तमाही शौर जेको आहे उहो गॾिजी करे असीं जदोजहद कयूं था। ऐं हीउ जेको तबक़ाती फ़र्क़ु आहे एॾो घणो, ऐं इहे सभु जेके असांजा मुआशी ऐं सियासी मसइला आहिनि उन जे लाइ गॾिजी जदोजहद कयूं था। हीउ प्रोग्राम उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे त असीं गॾिजूं, वेहूं ऐं हिक ॿिए सां शौरी ॻाल्हियूं कयूं। हींअर सहूलियतूं वधीक आहिनि, छो त हीउ दौर टेक्नोलॉजी जो, साइंस जो ऐं ग्लोबलाइज़ेशन जो आहे। उन जे करे प्रोग्राम जे आख़िर में अवां सभिनी जे ताड़ियुनि में मां पंहिंजे रहबर, पंहिंजे अॻुवाण वतन दोस्त जमहूरी पार्टी जे सरबराह साथी गुलशेर शर खे गुज़ारिश कंदुमि तो अचे सदात ते ख़ुशबू ॾियनि। साथी गुलशेर शर साहब। ठीक है, अगर नथा में खणा हाणे झुकण सिखे कने स्टेज ते वेठल मुंहिंजा सीनियर साथी, मुंहिंजे साम्हूं सीनियर दोस्तों, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ तबक़नि जी नुमाइंदगी कंदड़ नौजवान शागिर्द, नंढड़ा नंढड़ा असांजो मुस्तक़बिल GSM जीए पढ़ियल, असां वतन दोस्त जी शुरूआत 76-77 खां कई हुई, ऐं उन वक़्तु हींअर जेके सभु पोढ़ा नज़र अचनि था इहे सभु ॿार हुया उन टाइम ते। मां पाण नंढड़ो ई हुउमि, ॾाढी पूरी कोन हुई। उन वक़्तु बि इहा ॻाल्हि चई पई वई त बाबा हेॾियूं पार्टियूं मौजूदु आहिनि, सिंध जी वॾे खां वॾी कॉमपरस पार्टी मौजूदु आहे, सिंध जी वॾे खां वॾी हारनि जी पार्टी हिकिड़ी मौजूदु आहे, पाकिस्तान ऐं दुनिया जी वॾी मार्क्सिस्ट पार्टियूं मौजूदु आहिनि। आख़िर हे तव्हां नओं राग छो था पंहिंजो आलापियो, नई ॻाल्हि छो था कयो? दोस्तो, असां उन वक़्तु बि हिकिड़ी ॻाल्हि सम्झी हुई त ही सभु मामला हिक पासे जा न आहिनि, ही जेके बि तज़ाद आहिनि को हिकिड़ो तज़ाद न आहे, सभु तज़ाद हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। जेसि ताईं तव्हां उन्हनि सभिनी तज़ादनि जी ॻाल्हि न कंदो, उन्हनि सभिनी तज़ादनि ते जदोजहद न कंदो त तव्हां सिर्फ़ु हिकिड़े पासे जा कुंड जा मुला थी वेंदो, न कि तव्हां पूरे सोसाइटी, पूरे समाज, पूरे सभिनी तबक़नि जी तव्हां नुमाइंदगी कंदो। उन वक़्तु असां ॻाल्हि कई हुई त असुल मज़लूम आहे हितों जो पोरियत अवाम, असुल पीड़ियल आहे हितों जो हारी, असुल मसइला आहिनि हितों जे मिसकीन माण्हुनि सां, असुल ॻाल्हि आहे हितों जे असांजे नियाणियुनि सां, असुल ॻाल्हि आहे हितों जे मिसकीन शागिर्दनि सां। इन्हनि सभिनी जी जड़ जेका आहे, इन्हनि सभिनी मसइलनि जी हल जेकॾहिं तव्हां इन्हनि सभिनी क्लासिस खे, इन्हनि सभिनी तबक़नि खे गॾिजी ऐं जदोजहद जी शुरूआत नथा कयो, इहा ॻाल्हि वाज़े थियणु घुरिजे। वाज़े आहे
असीं सम्झूं था त दुनिया में ॿ क़ुवतूं आहिनि, हिकिड़ी फुरजंदड़ ॿी फोरू, असल खां अबद ताईं इहे ॿ क़ुवतूं आहिनि। असांजी वेड़ लाज़मी तौर उन्हनि सां आहे जेके फुरनि था पिया। जॾहिं असीं ॻाल्हि कई हुई त बाबा पोरियतनि खे मुनज़म कजे, उन में दुनिया जी जेके पोरियतनि जी वॾे खां वॾी तालीम आहे उहा ॾिजे, असांखे इहो चयो वियो हो त ही सिंध में नवां डेंडड़ा पैदा थिया आहिनि। वरी जॾहिं असां इहा ॻाल्हि कईसूं त बाबा सिंध में वॾे खां वॾो मसइलो तबक़ाती मसइलो सां गॾु वॾे खां वॾो जुड़ियल मसइलो हिते मज़लूम क़ौमुनि जो मसइलो आहे, ऐं हिते हिकिड़ी जाबर क़ौम आहे, ॿियूं मज़लूम क़ौमूं आहिनि, ऐं उन जाबर क़ौम जा हुक्मरान हितां जे सरमाएदार, हितां जे ज़मींदार, हितां जे जागीरदार, हितां जी ब्यूरोक्रेसी सां ॿिट थी करे असां ग़रीबनि ते ज़ुल्म था कनि पिया, असां मिसकीननि ते ज़ुल्म था कनि पिया। उन वक़्तु वरी इहो चयो वियो त तव्हीं बैन अल-अक़वामी तौर ॿधीअ खे नुक़सान था पहुचायो पिया। असीं वाज़े तौर हिकिड़ी ॻाल्हि कयूं था पिया त बाबा जेकॾहिं असांजे घर में न आहे त कंहिंजे घर में बि कोन्हे। जेकॾहिं तव्हीं असांजे घर में भितर उछलींदव त तव्हांखे असां कलमो पढ़ी चुका भाकुर न विझंदासीं। जेकॾहिं तव्हीं हुन भितर उछलाईंदड़ जा साथारी रहंदो त बि असांजा तव्हां दुश्मन आहियो। उनजे करे असांजो वाज़े प्रोग्राम इहा आहे, उन वक़्तु बि हुयो ऐं अॼु बि आहे त हिते तज़ाद न आहे त तमामु घणा तज़ाद आहिनि, ऐं उन्हनि सभिनी तज़ाद ते जेसिताईं तव्हां चिटो मौक़िफ़ न रखंदव त तव्हां कुझु न करे सघंदव। माहौलियात जो मामिलो मां ईअं चवंदुमि, जिते तबक़ाती तज़ाद, जिते क़ौमी तज़ाद, जिते सिंफ़ी तज़ाद, उते हींअर अॼु जे दौर में माहौलियात हिकु तज़ाद थी उभरियो आहे। इहो माहौलियात दुश्मन केरु आहे ऐं उन जे दुश्मनी जे करे उनजो शिकार केरु आहे, तंहिंजे करे असीं इहा नई ॻाल्हि खणी आया आहियूं। असां वाज़े चऊं था त असां प्रोग्राम में नई ॻाल्हि 21वीं सदीअ जूं कुझु नयूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। असीं मञूं था त हर ज़ालिम तबिके जो जेको निज़ाम आहे, सरमाएदारी जागीरदारी निज़ाम, उन खां बहितर निज़ाम आहे पोरियतनि जे राज जो निज़ाम, ऐं असीं उन पोरियतनि जे राज जी निज़ाम जा वॾे खां वॾा दाई हिमायती आहियूं। पर इहा ॻाल्हि वाज़े थियणु घुरिजे त असीं लकीर जा फ़क़ीर कोन आहियूं। असीं साइंस ते अमल रखूं था, असीं हक़ीक़त जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि असीं उन्हनि ते यकीन रखूं था। असां इहा ॻाल्हि कोन था चऊं त बाबा 1400 साल पहिरियों जेका शइ लिखियल हुई अॼु हुनजे सिट में हिकु नुक़्ते जो इज़ाफ़ो नथो करे सघे। असीं इहा ॻाल्हि कोन चवंदासीं त 200 साल अॻु में जेकॾहिं कंहिं ॾाहे का ॻाल्हि पेश कई त उन में कंहिं क़िस्म जी तरमीम, कंहिं क़िस्म जी वज़ाहत, कंहिं क़िस्म जी गुंजाइश जी ज़रूरत न आहे। असीं चऊं था इन जी गुंजाइश आहे। असां इहा ॻाल्हि इन जे करे चऊं था त बाबा ॻाल्हि इहा आमरियत आमरियत हूंदी आहे, जमूरियत जमूरियत हूंदी आहे। ईअं कोन हूंदो आहे त हिकिड़ी चुमी पाए आमरियत हूंदी आहे, ॿी चक पाए जमूरियत हूंदी आहे। इहा कोन हूंदी आहे। आमरियत जूं जेके बि शक्लूं हुजनि उहा आमरियत सरमाएदारनि जी हुजे, जागीरदारनि जी हुजे, लाग बूटनि वारनि जी हुजे, या पोरियतनि जे नाले में पोरियतनि जी आमरियत हुजे, असीं हुनजा मुखालिफ़ आहियूं। वाज़े तौर ऐलान था असीं इहा कयूं। असीं जमहूरी रवैयनि जा हामी आहियूं त बाबा असांखे इहो सोचणो पवंदो, इहा ॻाल्हि करणी पवंदी असांखे त बाबा हेॾे वॾे जदोजहद खां पोइ 70 साल सोवियत यूनियन में इनकलाब अची वियो, ऐं उन इनकलाब हाणे रिवर्स एतिरो कयो आहे जो सोवियत यूनियन जे रूस जो सदर अमेरिका जे सदर खां वधीक सरमाएदार ऐं ज़ालिम आहे। आख़िर इन जो कहिड़ो सबबु आहे? उन में कहिड़ियूं ग़लतियूं हुयूं, कहिड़ियूं कोताहियूं हुयूं, ऐं जेकॾहिं असांखे उहो ई पोरियतनि जो राज क़ाइमु करिणो आहे, असांखे उन्हनि ग़लतियुनि ते नज़रसानी करणी पवंदी, उन्हनि ते ॿीहर सोचणो पवंदो, ऐं पोइ पंहिंजी कंहिं बि हिकमत अमली में अहिड़ी का बि ॻाल्हि शामिल न करणी पवंदी जंहिंमें हू हमरा रिवर्स करे हलिया विया। असीं जमहूरियत जा बि उन क़िस्म जा हामी न आहियूं जीअं अमेरिका जो ट्रम्प आहे, जीअं जमहूरियत जो वॾो चैंपियन हींअर इंडिया जो जेको आहे सो मोदी आहे। असीं जमहूरियत जा बि उन ॻाल्हि जा हिमायती आहियूं त जेका शइ जंहिंजी आहे
उहा उनखे मिलणु घुरिजे। ऐं इहा ॻाल्हि वाज़े कंहिं दोस्त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मुंहिंजो ख़्यालु साईं उस्ताद जेको हाणे ॻाल्हि ॿुधाई त असांखे हुकूमत खां मुतालबो करणो घुरिजे। असीं चऊं था त अॻ में त तव्हां ॻाल्हि त कयो, पोइ वरी तव्हां हुन ॻाल्हि जा हिमायती पैदा कयो, पोइ लाज़मी तौरु प्रेशर उनजे मथां विझणो ई पवंदो जेको तव्हांजे माहौल खे ख़राब करे थो पियो। वाज़े ॻाल्हि आहे, कालाबाग डैम, वॾा डैम, इहे जेके ठहिया, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके दोस्त सम्झनि था त इहे पंजाब जे हारीअ खे आबाद करण लाइ कोन ठहिया। इहे डैम जेकॾहिं ठहिया हुआ त सिंध जे कंहिं मिसकिन माण्हू खे आबाद करण लाइ कोन ठहिया हुआ। इहे डैम उन्हनि ख़ालक जेके हिन रियासत जा ख़ालक आहिनि, जंहिंखे काबे ते हमले करण, जंहिंखे पहिरीं आलमगीर लड़ाई जी जेको आहे सो ॿी आलमगीर लड़ाई जी अंग्रेज़नि जे जेको आहे सो हिमायत में तुफ़ेले तौरु जेका रियासत मिली हुई, उहे उन्हनि जूं हज़ारे लखे एकड़ ज़मीन आबाद करण लाइ इन क़िस्म जा डैम ठाहियूं। ऐं उन डैमनि ठाहिण जे करे नतीजो छा थियो त असां वटि पाणी खुटी वियो, ॿेला खुटी विया। ऐं पोइ जेके वरी ॿेला थिया, तारीख़ शायद आहे त हिते ॿेला सभ खां पहिरियों ज़िया जे मार्शल लॉ जे टाइम ते वॾे खां वॾे पैमाने ते ॿेला कटण जो सिलसिलो शुरू थी वियो। ऐं पोइ उन ज़िया जे मार्शल लॉ जे दौर में हितों जे वॾेरनि, हितों जे उतारनि, हितों जे सरदारनि खे हज़ारा लखा एकड़ ज़मीन ते कब्ज़े करण जो लाइसेंस ॾिनो वियो। मां किंगरी तालके पीरगोठ जो रहवासी आहियां। मूंखे यादि आहे त जाम सादिक अली जे दौर में 24 किलोमीटर कोट मीर मोहम्मद खां वठी करे रिपड़ीअ ताईं नओ बंदि अॾे ॾिनो वियो। उन पीर खे, जंहिं पीर जाम सादिक अली खे पंहिंजो जेको आहे सो वज़ीर आला मुंतख़ब करायो हो या उनखे चूंडायो हो या उन ज़िया जी हिमायत कई हुई, त ईअं पोइ थियो ईअं त उन ई दौर में जेकॾहिं तव्हां तारीख़ी तौरु ॾिसंदव त उहो ई ज़िया जो दौर हो, जंहिं दौर में हिननि वॾेरनि खे पंहिंजो इलाइक़ा विराए ॾिना विया हुआ त बाबा ही जतोइन जो इलाइक़ो आहे, ही चाचड़नि जो इलाइक़ो आहे, ही पीरनि जो इलाइक़ो आहे, ही ॿुघनि जो इलाइक़ो आहे, ही पुष्कनि जो इलाइक़ो आहे, ही जतोइन जो इलाइक़ो आहे, ही सरदारनि जो इलाइक़ो आहे। उहो इन्हीअ जे करे ॾिना विया। उन्हनि तबाही इहा कई त उहे सभ जो सभु ॿेला कटे ऐं उते उन्हनि कल्टीवेशन कई ऐं पंहिंजा लखे किरोड़े क़िस्म जो जेको आहे सो उन्हनि आबादियूं कयूं। दोस्तो, इहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिते असां लाइ असांजा दोस्त असांखे सम्झण खां सवाइ असांखे तनक़ीद जो निशानो कंदा आहिनि। असीं साईं कामरेड मुर्तज़ा जे चवाणी, असीं हर उहो अमल जंहिंमें मिसकीन माण्हू, पुरत माण्हू मुतासिर थो थिए पियो, मां इहा ॻाल्हि चवां त लाड़काणे में इन घर ड्राइनि जे ख़िलाफ़ घर बचायो तहरीक जो बुनियाद वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जे ऑफिस में पियो ऐं उन्हनि मज़ाहिमत कई। जेकॾहिं तव्हां असांजे जेकॾहिं वेबसाइट ते असां जेकॾहिं ॾिसंदा हूंदव त उहे माण्हू किरन जे अॻु बीह रहिया, पर वक़्त जा हुक्मरान। मां इहो चवंदुमि, अॻ में मां इहा ॻाल्हि वाज़े करे चयो आहे, अॼु जा सियासतदान ऊपर जो टुकर ते आहिनि। ऊपर सम्झो था त जेकॾहिं कुतो खाई जेका बचाईंदो आहे त उहा ॿिली खाईंदी आहे। असुल माल खाइण वारा जेके आहिनि उहे आहिनि लांग बूट वारा। असुल हुक्मरान जेके बैन अल-अक़वामी साम्राज्य सां जंहिंजो तालुक आहे उहे आहिनि सभु लांग बूट वारा। ऐं पोइ पाकिस्तान ठहण खां अॼु ॾींहं ताईं जेके बि सियासी पार्टियूं हुकूमत में आयूं आहिनि उन्हनि खे उन्हनि एजेंडा हिकिड़ी ॾिनी आहे, हिकिड़ो पनो मुक़ररु करे ॾिनो आहे त बाबा तूं हेसि ताईं हली सघंदे, बाक़ी सॼो कमु असांजो हूंदो। इवन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, असां जमहूरियत जो हुनखे वॾो चैंपियन सम्झूं था पिया, उहो बि इलेक्शन खटी कोन आयो। इलेक्शन त बंगालिन खटी हुई। उनखे बि जनरल गुल हसन जेको आहे टैंक ते चाढ़े, जनरल गुलाम हुसैन टैंक ते चाढ़े वठी जी पाकिस्तान जी हुक्मरानी कराई। उन खां पोइ मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो, उहा बि ईअं पाण कोन आई हुई। उनखे बि वॾे खां वॾो हुनजे मथां ईअं चवंदा निड़ीअ ते न ॾिनो वियो त हुन जा सभ जो सभु खाता जेके आहिनि उहे फौजी ऐं हुननि जे एजेंडनि ते आहे।
एतिरे क़दुरु जो 70 गुलाम इसाक़ खान खे ॾिनो। हींअर न को ज़ुल्फ़कार जी भुट्टो आहे, न को शहीद बेनज़ीर भुट्टो आहे। हाणे त हिते माल वारा माल कमायो। पीउ साहिबु चवंदो असां सभु पेट परस्त आहियूं। हींअर त पेट परस्त ऐं नक हेठि करण वारा माण्हू, नक मथे करण वारा माण्हू आहिनि। उन्हनि खे घटि खां घटि शर्तनि ते वेठा आहिनि, कतार कई, लाइन कढी वेठा आहिनि। हींअर इमरान ख़ान आंदो हिननि कावड़ी पिया ॿिया माण्हू, उन्हनि वॾो हिकिड़ो इजलास कयो, वरी उन्हनि हिकिड़ी जदोजहद कई बज़ाहिर ऐं अंदरूनी तौर राति जो वञी उन्हनि सां मीटिंग कंदो आहे, असांखे पंहिंजो हिसो पती ॾियो, हुनखे हरूभरू छो त मालिक कयो आहे। त दोस्तो ऐं साथियो, वतन दोस्त जमहूरी पार्टी इहा ॻाल्हि सम्झे थी पई त जेसि ताईं असुल हक़ीक़ी कुवतूं जंहिंजा मसइला आहिनि, पॉल्यूशन बि हुनजो मसइलो आहे, बुख बि हुनजो मसइलो आहे, बेरोज़गारी बि हुनजो मसइलो आहे, सनफ़ी बि हुनजो मसइलो आहे, तालीम बि हुनजो मसइलो आहे, उहे जेसि ताईं गॾिजनि न तेसि ताईं कुझु न थींदो। हीउ प्रोग्राम असां कंहिं होटल में बि करे सघियासीं पए, हीउ प्रोग्राम कंहिं प्रेस क्लब में बि करे सघियासीं पए, पर असीं चऊं था त जेसि ताईं असीं अवाम सां न जुड़ंदासीं, जेका ई असुल कुवत आहिनि ऐं उहो अवाम जिते रहे थो पियो उन्हनि सां गॾु न बीहंदासीं, उन्हनि जे मसइलनि ते जदोजहद न कंदासीं, उन्हनि जी आवाज़ सां हिकु आवाज़ न थींदासीं, त 30-35 सालनि में जेको ॿिज पोखियो आहे न, जेका सियासत खां नफ़रत कई वई आहे, ही सॼा 113 खां वधीक चैनल्स जेके असांजा हलनि था इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते, उन सॼी 113 चैनल्स मां मुंहिंजो ख़्यालु आहे त 99.9 बावड़ी जेको आहे सियासत खां परे करण जी जेको आहे जदोजहद सॼो ॾींहुं हिन जी बावड़ थी हले पई। सियासतदान कमीना, सियासत ख़राब, सियासत वॾा फ़रिश्ता जेके आहिनि सही लांग बूट वारा आहिनि। दोस्तो, असीं चाहियूं था इहे हक़ीक़तूं असीं सम्झूं, सम्झंदे बि हूंदे ऐं पोइ उनजे लाइ गॾियल हिकिड़ी जदोजहद कयूं। असां मां ख़तमु कयूं ऐं असां आहियूं पाण में सभु ॾुखियूं जा न बढ़नि, तां भनण न थिए, सभई उहे माण्हू जेके इहा ॻाल्हि सम्झनि था त ही मसइला आहिनि, उन्हनि जे हल लाइ जेसि ताईं गॾु न थींदा तेसि ताईं असां अॻिते हली कुझु न करे सघंदासीं। तव्हां दोस्तनि जूं ख़ासि करे ही मेज़बान शहबाज़, इसाक़, कादर, फैज़, हिननि जेका महिनत कई आहे, नौजवाननि जेका महिनत कई आहे, जलाणी ऐं असां इहे प्रोग्राम असांजे पंहिंजे पार्टी जे प्रोग्राम में शामिल आहे। असां हर महीने इन क़िस्म जो प्रोग्राम किथे न किथे कंदा रहंदासीं ऐं असां चवंदा त ॻाल्हि खे हेठि ताईं लाहिजे, ॻोठनि ताईं हलिजे, ॻोठनि वारनि सां कचहरियूं कजे, उन्हनि सां जुड़िजे, उन मसइलनि ते असां तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हिकु त इलाही ख़ुश्क मौज़ूअ खां पोइ तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे ज़रूरु कुझु न कुझु बोर थींदा। असांजो हुयो प्रोग्राम त को असां चयो पियो हो, पर आयो अलाए छो कोन। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, तव्हांजा लख लाइक़ कुर्ब। थैंक यू। आख़िर में मां पंहिंजे प्यारे साथी फैज़ शर खे चवंदुमि तो अचे ऐं प्रोग्राम जे इख़्तिताम सां गॾु कुझु ॿिया ऐलान आहिनि, उहे बि साथियों असां जेको आहे सो साथी फैज़ शर। साथियों, जीअं सिंध जी पोरियत, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके पंहिंजो कीमती टाइम कढी ऐं असांजे हिन प्रोग्राम में आया ऐं यकीनन कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तव्हां सिखियूं बि हूंदियूं ऐं तव्हांजे अचण सां असांखे बि हौसलो मिलियो। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। गॾोगॾु मां हिकिड़ो ॿियो ऐलान बि कंदुसि त असां वतन दोस्त जमहूरी पार्टी जे तरफ़ां ईंदड़ प्रोग्राम जेको आहे उहो फैज़गंज में सिंध जी औरत, उनजो सिंध जे मईशत में हिसो ऐं सियासत में हिसो, इन इहे ते जेको आहे पंहिंजे स्पीकर्स खे गुज़ारिश कंदुसि ऐं असांखे उन जो टाइम ॾियनि जंहिंजो असां तव्हां सभिनी दोस्तनि खे वरी जेको आहे उहो अर्ज़ु रखंदासीं। तव्हां वरी महिरबानी। जय सिंध, जय पूरे मानी प्यारा